अॼोकी जेका हड़ताल आहे उहा आहे सुप्रीम कोर्ट में जेका एलिवेशन आहे जस्टिसिस जी उन जे हवाले सां आहे। तो पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल, कराची बार एसोसिएशन, मलीर बार एसोसिएशन, सिंध हाई कोर्ट कराची वारनि जेको आहे सो हिकु मुतफ़िक़ा तौर ते करारदाद पास कई आहे ऐं असां उन खे इंडोर्स पिया कयूं। सिर्फ़ु इन जे करे छो त जेका क्राइटेरिया जेका रखी पई वञे सुप्रीम कोर्ट में एलिवेशन जी उन जी का ख़बर कान थी पए त आया उहा पिक एंड चूज़ जे तरीक़े सां थिए पई या जेको आहे सो सीनियरिटी बेसिस ते आहे या उनजे डिसीशन ते आहे। तंहिंजे करे असां चवंदा सिंध जा जेके जजिस आहिनि उहे मथे खणो सुप्रीम कोर्ट में, जीअं असांजी जेको आहे सो पूराई बि थी सघे ऐं असांजो जेको कोटा आहे सिंध जो उहो 100% तीअं जेको आहे सिंधी जजिस बि उते अची वञनि। असांजी जेका हड़ताल आहे उहा इंडोर्स कयूं पिया असां पाकिस्तान बार काउंसिल, सिंध बार काउंसिल खे इन पॉइंट ते त आइन जी जेका भञकड़ी थिए थी आइन जो एहतराम थियणु खपे। छाकाणि त असां सभिनी आइन जो, जज साहिबान बि आइन जो कसम खयो आहे, असां बि आइन खे फॉलो कयूं था जीअं बुनियादी हक़ मुतासिर न थियनि। तंहिं करे हींअर बि असीं चाहियूं था त तव्हां पंहिंजो जेको बि प्रिंसिपल आहे उनखे फॉलो कयो ऐं प्रिंसिपल फॉलो थींदो त पोइ इहा पिक एंड चूज़ ख़तमु थी वेंदी ऐं पोइ कानून जो एहतराम थींदो। ऐं जीअं मुंहिंजो दोस्त ॿुधायो न त हम ख़्याल, कॾहिं बि जुडिशरी जे अंदरि हम ख़्याली न थींदी आहे, छो त हम ख़्याली थींदी त पोइ को बि फ़ैसिलो सही न ईंदो। फ़ैसिले लाइ तज़ाद लाज़मी आहिनि ऐं पंहिंजा पंहिंजा मौक़िफ़ रखणु तमामु ज़रूरी आहिनि। उन लाइ इहो ज़रूरी आहे त प्रिंसिपल जेको आहे उनखे फॉलो कयो।